ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट तरफ़ां आर्टिकल 63 जी तशरीह बाबति ॿुधणी कंदड़ बेंच ते एतिराज़ रद्द करे छॾियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट तरफ़ां आर्टिकल 63 जी तशरीह बाबति ॿुधणी कंदड़ बेंच ते एतिराज़ रद्द करे छॾियो आहे। चीफ जस्टिस कादी फ़ाइज़ इसार रिमार्क ॾींदे चयो आहे त छा माज़ी में सीनियरिटी जी बुनियाद ते बेंच क़ाइमु थींदी रही आहे। जजनि सां बदइख़लाक़ी जूं ॻाल्हियूं हाणे आम थी वियूं आहिनि। उन चयो अदालत में बयान न पर दरख़्वास्तूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि। बयान भरिसां वारी इमारत पार्लियामेंट में ॾिनो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट तरफ़ां आर्टिकल 63 जी तशरीह बाबति ॿुधणी कंदड़ बेंच ते एतिराज़ रद्द करे छॾियो आहे। वॾे